बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। उम्मीद करूं था तो तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक चङा भला हूंदा। असांजी हमेशह अवां सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ दुआ हूंदी आहे त अल्लाह पाक अव्हांखे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तो, ॻाल्हि था कनि त हिकु दफ़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो त या अल्लाह, मूंसां गॾु जन्नत में केरु हूंदो? अल्लाह ताला फरमायो त फलाणो कासई तोसां गॾु जन्नत में हूंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढो अचरज लॻो त हिकिड़ो कासाई मूंसां जन्नत में कीअं हूंदो, ऐं मां अल्लाह जो नबी आहियां। सो मूसा अलैहिस्सलाम उन कासाईअ सां मिलण जी ख़्वाहिश कई ऐं उन कासाईअ वटि वञी आख़िर पहुतो। कासाई पंहिंजो कमुकारु करे रहियो हुयो ऐं माण्हुनि खे गोश्त जेको आहे ठाहे ॾेई रहियो हुयो। आख़िर में उन कुझु गोश्त पंहिंजी हिकिड़ी गठड़ीअ में ॿधो ऐं घर तरफ़ रवानो थियण लॻो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन वटि पहुची वियो ऐं उनखे चयईं त अॼु मां तुंहिंजो महिमान थियणु पियो चाहियां। उन कासाई चयो त साईं, का ॻाल्हि कोन्हे का, तव्हां मूंसां हलो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन कासाईअ सां उन जे घर पहुतो त हिकिड़ी पोड़ी उन घर में हिकिड़ी खट ते सुम्ही पई हुई। सभ खां पहिरियां उन उहो गोश्त रखियो, गोश्त ठाहियो ऐं गोश्त जी भाॼी तयारु कई ऐं मानी पचाई ऐं उन जा कपिड़ा वग़ैरह चेंज कया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ही सॼो लकाउ ॾिसी रहियो हुयो। आख़िर में उन उहा मानी जेका आहे उहा भोरे ऐं चॿाड़े ऐं पंहिंजी उन पोड़ीअ जे वात में विझंदो वियो। जॾहिं उन औरत उहा मानी मुकमल खाई वरिती त कन में उन खे सॾु कई कासाई खे, ऐं कासाई जॾहिं कनु उन जे मुंहं जे अॻियां ॾिनो त उन में कन में कुझु सुसपुस कई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन खां पुछो कासाईअ खां त हीअ औरत केरु आहे ऐं इन तोखे कन में छा पिए चयो? त उन कासाई ॿुधायो त साईं, हीअ मुंहिंजी अमड़ आहे ऐं मां जॾहिं बि ईंदो आहियां घर मां वापसि त सभ खां पहिरियां इन जा कमकारियूं छॾाए वठंदो आहियां ऐं उन खां पोइ जॾहिं मां इन खे मानी खाराईंदो आहियां त मुंहिंजे कन में हीअ चवंदी आहे त तूं अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां अलाह कंदो त जन्नत में गॾु वेंदे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढी हैरानी थी ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेको आहे त वापसि थियो। त हाणे ॾिसो त माउ जो केॾो आला मक़ाम आहे, केॾो माउ जो दर्जो आहे। हिकिड़ो कासाई जंहिंजी का बि जेका आहे उहा इबादत कोन्हे का बि रियाज़त कोन्हे का, उहो अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां जन्नत में गॾु वेंदो। छाजे करे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माउ जी ख़िदमत जे करे। त माउ जो एॾो मान ऐं मर्तबो आहे, एॾो उत्तम ऐं आला माउ जो मर्तबो आहे जो अल्लाह ताला पंहिंजी मुहबत, पंहिंजी शफ़क़त ज़ाहिर करण जे लाइ असांखे मिसाल ॾिनो आहे त मां तव्हां सां माउ खां 70 गुना वधीक मुहबत करियां थो। इहो माउ जो मक़ाम आहे। जेकॾहिं अव्हांजी माउ ज़िंदा आहे त उन जी ख़िदमत करियो। माउ जहिड़ो रिश्तो तव्हांखे दुनिया में किथे बि कोन मिलंदो। तव्हां चाहे जेतिरो बि कंहिंजे लाइ पंहिंजो रतु वहाए छॾियो, कंहिंखे तव्हां खीर पीआरींदा रहो, जेतिरियूं वणनि तव्हां ख़िदमतूं कंदा रहो, पर माउ जहिड़ो रिश्तो न कॾहिं थियो आहे, न कॾहिं थी थो सघे। उमेदु करियूं था त तव्हांखे वीडियो पसंदि ज़रूरु आई हूंदी। जेकॾहिं तव्हां बि पंहिंजी अमड़ सां, पंहिंजी जीजल सां मुहबत करियो पिया त ॿियनि सां बि हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो। थी सघे थो त असांजी ॻाल्हि ॿुधी ऐं कंहिंजी दिलि में पंहिंजी अमड़ जे लाइ का मुहबत पैदा थी पवे ऐं अमड़ सां उहो शफ़क़त सां पेश अचे त तव्हां ॾिसो त इन जो तव्हांखे केतिरो सवाबु मिलंदो। इन सवाब खां असांखे महरूम न करियो ऐं इन वीडियो खे तव्हां शेयर ज़रूरु करियो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो घुरे। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान।